पिछड़ वेठा भगत साहब जी चौधरी जे थोरो भगत सब ॾींहं साईं जा हा अॼु माना उमास अॼु बि कहते सुभाणे शो कई अथनि अरे ॿुधाए पहला समय के सलाम जीअं रहबर रखियो ईअं राम आहे अरे भोग दुख सुख गॾे ॾोहो कंहिंखे न ॾेई धार धार समय जी सौगात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न कॾहिं राति हूंदी अॼु राति रोटी न खाए पोइ सुबुह छा कंदे बुख लॻंदी न बाबा कुझु न कुझु त खाइबो नी विर्त न रखंदो न विर्त मां कॾहिं न रखां मूंखां सहन ई न थिए महाराज भाई साहब ॿुधो था महादेव जो ॾींहुं हुजे भोले भंडारी वेठो थियो आहे न इहो हेल वेठो आहे वेठो थी नी आहे न महादेव 100 किला खीर चार 100 किला खीर 100 किला खीर ओ अमूल डेयरी वारे आनंद वारे केॾा अघ वधाया हाणे 50 रुपए लीटर खीर थो थिए भॻत 50 रुपए लीटर हा हा घणा दफ़ा तो चांहि थी 50 अञा 60 रुपया 30 रुपया अधु किलो लीटर अधु किलो जी थैली मिलंदी भाई साहब चांहि पीअण में त न कंदो 24 कलाक चई चांहि बि न करे मां त तो मला घणा साल ज़िंदगी गुज़ारी चङा साल 20 साल त थी विया जाते बि वञो पहिरियों चांहि खपे चांहि न मिली त मगज़ गुम थी वियो महादेव 100 किला खीर चवे त भई महंगो आहे चांहि पीअंदे चांहि पी हाँ चांहि पी भाई साहब जे उहो बि न पुॼे छो जो गुजराती माण्हू पक्का हूंदा आहिनि बिल्कुलु जे उहो बि न पुॼई त महादेव 50 नारेल 40 रुपया नारेल आहे भॻत घटि में घटि सस्तो को 100 को ॿुधाए भाई साहब हिकिड़े ॾींहुं भॻत करणु वियासीं हिकिड़े हंधि आई नारेल जी मिठाई मां चयो भॻत साहब हा 8-10 जीअं खाई हुजे मूंखे वणे थी ऐं महादेव नारेल चावल में ॾाढो महांगो आहे टेस्टी केॾी हुई सवादी हुई महादेव ते न ॼाण हुई जे उहो बि न पुॼे त महादेव ते गुलनि जो टोकरो गुलनि जो हिकु गुल टोकरो गुलनि जो हींअर हे प्लास्टिक जा कहिड़ा सुहिणा गुल निकिरी पिया आहिनि हिकिड़ो लॻाए त हयाती जो सुठो थिए पोइ कपिड़ा बि प्लास्टिक जा पाइनि हाणे इहे बि मां पाईंदुमि छो थो वठे माण्हू खां न मां माण्हू खां कोन थो घुरी वठां मां त सम्झे माण्हू खां थो वठां तो पते मैक सां चए थो मूंखे ॾींदा आहिनि त मां ॾींदा त पोइ भाई साहब वटि आयो आहे छा मुंहिंजो वॻो ॾिनई त मां न कंदुमि बाबो भाई साहब अरे हुनखे भॻत घनश्याम हूंदो असांजो उहे राति हूंदी तॾहिं लाइट बि न हूंदी भाई साहब सही थो ॿुधायो बसर शाह जे दरबार खां माण्हू ईंदासीं पहिरें नंबर बस स्टॉप ते पहुचो कि शिव जो हनुमान मंदिर आहे हिते मोस्तानी बोला पोइ दादा ओॾी महिल कुर्तो लाइ मां दादा घर चई हाणे त मैं चप काट अंदरि कबट भरिया पिया ग़रीब था पाइनि वीचारा ढकजनि त असांखे खपे हिकिड़े ॾींहुं असां ई खपी वेंदा उन्हनि खे त ॾे साईं कंवर राम एॾी छो कई शेवा ग़रीबनि जे लाइ साईं कंवर राम नंढड़ी मस्ता में हुजे 10-12 साल जी उमिरि में मां चए थी पुट कंवर अधु सेर खंड कुंवर न भेजे ऐं पुट विकिणी ॾे 4 पैसा मिलंदा घर जो गुज़रान ते पुट त हो आज्ञाकारी वो माता अधु सेर कुंडड़े में कुंवर रधे ॾींदा आहिनि अॻे थामे भाॼियूं रधींदा बिरदा यादी हाँ ठिकर जे कुंडनि में बाबा दादी अरे वाह क्या बात है ऐं हाणे पुट जैसे अटो त पीआइजो वेंदो असां अटो पीआइण वेंदो अॼु रेडीमेड माल सभु थो मिले भाई साहब अॻे सिंध मां जीअं आयासीं अॻे माताऊं चकियूं हलाईंदियूं कोयल काठे ते रोटी कोयलनि ते वरी कोयला बंदि थी विया वरी थी जीअं घासिल ॾेई स्टोव बि बंदि थी विया हाणे गैस हाणे जे बिरबिदास गैस सिलेंडर खला थी वञे घरवारी चए चांहि त रख कान रखंदी पोइ जॾहिं गैस ई कोन काथो रखंदी चवंदी वेहो शांति करे हाणे चए होटल में वञी पी अचो ॿाहिरि होटल में पी विया मुंहिंजे लाइ बि वठी विया हा साईं कंवर में एॾी निवृत न्यास अॼु छोटाणे जी चए सिंध में साईं कंवर राम बसर शाह जे
शेवा कई यह क्यों ॻाल्हि भगत कई संगत में पानी में रहंदो पर झूठो रहे तो पंहिंजे मथे अॼु भी वसण शाह के दरबार में 8-9 रातियूं वरसी थी आहे पहली रात साईं कंवरराम जी वरसी शो वह शेवा है अरे शेवा में सब पदार्थ मिलंदो जे ब फुल्का असां वॾा ॻाल्हि कंदा जे 2 फुल्कनि जी घुर्ज थी को मौलाई मस्तानो मिले हिकु तूं खाओ न हिकिड़े मस्ताने खे खाराए अरे मस्तन में मालिक हुअसि तूं रख उन्हनि सां नातो चंदन फकीरों की गोदी में गैब का खजाना फकीरन उन्हनि पारस जे लोह के लगे लो भी सोन मिले साईं कंवरराम उहे अधु सेर खंड कुंवर रधे ॾिना माता उते दी पुट हुओ कीअं ॾिने चेतो मुझी अम्मा मत डेली चमन से राम नाम जा मिठड़ा अरे अल्लाह अरे बात को रखाओ साईं कंवरराम वो कुंडलो खड़ी करे हलंदो बी पियो अचे छा पियो चवे वो तको सा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा सा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा राम नाम जा मिठड़ा को रखा साईं सतराम दास तो हे के तो ओडे सब निकरी पार आयो ए अचण सा गले लगायो निकरी बाहर आयो ए अचण सा गले लगायो ओ जय नाल शदी बचड़ा साईं सतराम दास मुखा नालो था पुछो नालो कंवर पुट तारा चंद जो जरवारा मुंहिंजो गावा त नालो कंवर सजाया पुट तारा चंद जो आया कंवर मां सजाया पुट तारा चंद जो नालो कंवर मां सजाया साईं सतराम दास जे पुट जिन को जी तारीफ़ तो करी थोड़ो ध्यान सां ॿुधो त कोहर साठ सां भई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे कोहर साठ सां भई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे आए सुरती तमाचे सदके आयु नौकर तुझे नाम जा आहे सुरती तुझे सदके चरण चुम्या मोए सजरा
कोर तुझा अगजी वया कोर तुझा अगजी कृष्ण कमा करे लो आमदा कवर तुझे जो कोर तुझा अजकड़ा व्यान पोख जी तुम्हें सारी जेलुड़े तब संग नवे तुम सोतगी कुसा कोहर खड़ी हलियो भग खुलिया साईं कंवरी राम जा कोहर खड़ी हलियो भग खुलिया साईं कंवर राम भाई प्रभुदास साईं कंवर राम जो भाटो साईं शांगारा ओ जाड़ा रंगो सतना में कुदरत प्रोग्राम जो बड़ौदा में असांजो भले साहब हुआ तो दिन पोइ हुते वियासीं त के प्रेमिन भॻत कराई पोइ साईं शांगाराम जो चयो भाई संगत जे अचे त ईअं अचे अंदरि पहिरियों ॿाहिरि पाणी जा मटका भरियो थोरी सेसा रखियो त पाणी खाई करे पाणी पीए जे अचण खां तो अचे चांहि खपे मिली वई न मिली न फ़क़ीर जो इहा ख़र्चो सुभाणे ते मंडप लॻी विया हे हक़ी सची ॻाल्हि आहे तंहिं टाइम में भाई प्रभुदास आन खां ॿियानियूं हलंदियूं हुयूं बेशक शाह जे दरबार में बेशक रुपया हूंदा तंहिंजी का ॻाल्हि ई निराली तॾहिं रेलियूं विछाए चूअर भगत विष्णु भगत कृष्ण द्वारो नंढो गोविंद वॾो गोविंद भाई साहब तंहिं टाइम में बोर्ड लिखजंदो हो लास्ट में असां भगत घनश्याम जी टोली लिखंदा हुआ भाई उन में हिकिड़े ॾींहुं भगत साहब खे चयूं साईं के 20 रुपया था खणनि के 40 रुपया था खणनि असां 67 रुपया साईं आत्माराम वेठा जन साईं गुरमुदास भगत साहब चपा ॾेई चई भाई साहब तो साॾे आए पाण खे पैसा जे करे थो अचे उहो ॾींहुं थियो आहे हे ॾींहुं थियो आहे भाई साईं जे दरबार में वेंदासीं मथो टेकींदा शेवा मिली त शेवा कंदासीं अब चओ त जय श्री कृष्ण वरी बि चवंदा राम अमा राम त चओ भाई साहब राम न चवंदी कंहिं माता जे घोट जो राम नालो जे खणंदे घराड़ी तोखे छा चवंदी थी ॿियो कोई नालो न छो पहिरियों हिकिड़ो ॿियो भले भाई हे साईं जे दरबार में असांजे गुरू जे दरबार जी शेवा कंदो आहे साईं हिन जा बि दुखड़ा दूर थियनि प्रभुदास वाह साईं सभई पलव पायो असांजे भाई साहब जो बचड़ो साईं जा दुखड़ा दूर थियनि भाई शेवा एॾी कंदो आहे साईं तुलसीदास दरबार में शेवा जो वॾो प्रताप आहे असांजे गुरू आहिनि साईं तुलसीदास तव्हां ॾिठो साईं तुलसीदास 20 साल पंहिंजी उमिरि ॾिनी हे हक़ी ॻाल्हि आहे नज़ारा ॾिठासीं साईं दीपो जो पिता साहब खे ॿिली घर निकिती तॾहिं 3 नंबर हॉस्पिटल जेकी हूंदी नी वॾी खतोरा लोह जा विछाइजल हूंदा ॾिठा दादा